अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सूमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। असांखे डस्का जे तक NA75 जी 20 पोलिंग ते 20 जून न खपे, सॼे तक में 20 इलेक्शन चाहिनि था। हुक्मरान जमायत मुंज़म तरीक़े सां धांधली कई, ब्रॉडशीट जाली हुकूमत के वाइको करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे मुलाक़ात लाइ लाहौर ईंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो लाहौर में मीडिया सां ॻाल्हि। लाहौर हाई कोर्ट नून लीग अगवान हमज़ा शहबाज जी आमदनी खां वधीक असासा रखण वारे केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। खेसि आज़ादु करण जो हुकुम, हमज़ा शहबाज खे 10 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत। वज़ीर-ए-आज़म इमरान खान अमेरिका ऐं चीन विच में वधंदड़ छिकताण खे ख़त्म करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी आछ करे छॾी। वज़ीर-ए-आज़म श्रीलंका में सीड़पकारी कॉन्फ्रेंस के ख़िताब दौरान चयो त दहशतगर्दी सबब सियाहत ऐं सीड़पकारी मुतासिर थी। मुंहिंजो सियासत में अचण जो मक़सद गुर्बत जो ख़ात्मो आहे, मसइलनि जो हल जंग में न पर ॻाल्हियुनि में आहे। नैब मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ खे 2 मार्च ते तलब करे वरितो। नैब लाहौर पारां नोटिस जारी, मरियम नवाज़ के जाती अमरा में ज़मीन की खरीदारी वारे मामले ते सवालन जा जवाब ॾियण जी हिदायत। नैब अहद चीमा ऐं अॻूणे DC नूरुल अमीन मेंगल खे भी जांच में शामिल करे छॾियो। सेनेट चूंडुनि लाइ इस्लामाबाद में PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी जी ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां मुलाक़ात। सेनेट इलेक्शन समेत मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। यूसुफ रज़ा गीलानी जो चवणु आहे त हुक्मराननि खे सरप्राइज़ मिली वियो आहे। मूंखे नाअहल करार ॾियण जी कोशिश नाकाम थियण खां पोइ हुकूमत सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण जी कोशिश करे रही आहे। यूसुफ रज़ा गीलानी सां मुलाक़ात खां पोइ शहबाज शरीफ जो नवाज़ शरीफ सां फ़ोन ते राब्तो। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना आहिनि त ॿुधायो वञे सेनेट चूंडूं आइन मूजिबि थींदियूं या कानून मूजिबि। जस्टिस एजाज़ुल हसन जो चवणु आहे त आइन में इस्तेमालु थियल लफ़्ज़ इलेक्शन खे ग़लति न सॾियो। PP सेनेटर रज़ा रब्बानी दलील ॾींदे चयो त सेनेट इलेक्शन आइन जे आर्टिकल 226 तहत थींदियूं आहिनि। सियासी मामलनि में सौदेबाज़ी थींदी आहे। सेनेट इलेक्शन में कंहिं बि मेंबर खे वोट ज़ाहिर करण लाइ मजबूर नथो करे सघिजे। सेनेट चूंडुनि लाइ MQM पाकिस्तान जे उम्मीदवार रऊफ़ सिद्दीकी इलेक्शन ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे वरितो। रऊफ़ सिद्दीकी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त खेसि सेनेट इलेक्शन विढ़ण जी इजाज़त ॾिनी वञे। अदालत रऊफ़ सिद्दीकी जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। गुम थियल शहरनि जा वारिस धिका खाई रहिया आहिनि, पर कंहिंखे परवाही न आहे। बसि घणो थियो, हाणे कंहिं सां बि ज़ुल्म थियण न ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि बाबति केस में 3 मार्च ते IG सिंध मुश्ताक महर खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त अहिड़ियुनि JITs ऐं सूबाई टास्क फोर्सुनि जो कहिड़ो फ़ाइदो जेके पंहिंजनि हिदायतुनि ते अमल न कराए सघनि। सिंध जे सियाहत खाते में गैर कानूनी ठीकनि वारे केस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। अदालत पारां नैब प्रोसिक्यूटर जे जवाब ते कावड़ जो इज़हार। अदालत जवाबदार अब्दुल मजीद सूमरो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। खेसि गिरफ़्तार करण जो हुकुम। ऐं सांगड़ ज़िले जे शहर टंडे आदम में घर अंदरि धाड़े दौरान मज़ाहमत ते हथियारबंदनि जी फायरिंग में घर धणी मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि इरशाद मारिजी वियो। जवाबदार घर मां 25 लख रुपया बि खणी विया।